साहिबा प्लीज तू मुझे खत जो जवाब न ॾिनो। नादिर मूंखे यादि आहे ऐं मां तोखे जवाबु ज़रूरु ॾींदसि, पर अञा मां सोचां पई। आख़िर कॾहिं ॾींदीअ छा? जवाब? अड़े बाबा, जवाबु मां तोखे छो ॾींदमि? पर तूं त चयो त मां तोखे खत जो जवाबु ॾींदमि। खत जो जवाबु ॿी शइ आहे ऐं पोइ वरी तोखे जवाबु ॾियनि, उहा त ॿी ॻाल्हि थी वई न। वॾी ॻाल्हि आहे, जवाबु ॾे बि अची ऐं चवे थी मां तोखे जवाबु छो ॾियां। बाबा साहिबा जवान जमाना आहे, उन जो अवेली में कमु करण खां बहितर न आहे त किथे शादी कराए छॾियोसि। माण्हू टोकूं था कनि। मां बि हरू भरू नथो चाहियां त हुनजो हवेली जी भितनि में साह अची बाटिजी वञे। उन लाइ तोखे कुझु करिणो पवंदो, महिनत ऐं मज़दूरी करे घर हलाइणो पवंदो। उनजी शादीअ लाइ कुझु ठाह त सही न। वॾो आयो आहे मूंखे सलाह ॾियण वारो त हुनजी शादी कराइसि। अबा तोसां का ॻाल्हि कर न, फेराए घेराए नुक़सानु मुंहिंजो ई कंदो आहे, मुंहिंजी ई ॻीचीअ में ॻाल्हि विझंदो आहे। न कर शादी, विहारे छॾे सॼियूं बि वेठी हुजे। ॻाल्हि करे त मथो ई मुंहिंजो पाइयो। नादिर, असां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियासीं। वॾी ॻाल्हि आहे यार, जेका ॻाल्हि मां नथो सम्झी सघां सो तव्हां कीअं सम्झी विया? तुंहिंजो दिमाग़ त एतिरो आहे ऐं उन में बि प्यार जी उॾाई लॻी वई, पोइ बचो ई छा। पर चवंदा आहिनि त प्यारु करण वारे जी ख़ुशीअ में रत वधी वेंदी आहे, उहो इंसान त वेतर ख़ुशि थी वेंदो आहे। इहा सभु चवणी आहे। प्यार त उहो बुखार आहे जंहिंजो कंहिं वटि इलाज ई न आहे। माना त मूंखे बि लाइलाज मर्ज़ लॻी वियो ऐं हाणे बचल महाल आहे। ऐं न त छा, हाणे छॾे ॾियार न सॼण, तूं छा थो चवें? हा हा अचूं न तुंहिंजे जवाबनि ते। हिकु जवाबु आहे खत जो, उहो ज़रूरु तोखे ॾींदी। ॿियो जवाबु आहे तुंहिंजी मोहबत जो, जेका उहे तोखे ॾियणु नथी चाहे। मतिलबु उहा तोसां राज़ी आहे, तोसां हिन जो इक़रार आहे, जवाबु न आहे। मतिलबु त हुनखे बि मूंसां मोहबत आहे ऐं हुनजो जवाबु ॾियणु नथी चाहे। वाह सॼणो वाह, वाह जी घोट बगी अथई। हाणे त मिठाई पकी न। हा हा खोड़ मिठाई, अचो त हाणे था लिखाऊं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।